सिंध का शहू जाग चुका है। पाकिस्तानी तारीख़ में पहिरियों भेरो सिंध जा वकील सिंध जे केनालनि जो केस विढ़ण लाइ अवामी अदालत में पहुची विया आहिनि। हाई कोर्ट में मलबूस सिंध जे सबाजड़नि पुटनि सिंधु जे साह मथां अॾिजंदड़ केनालनि ख़िलाफ़ हिकु सगारो आवाज़ बणिजी अवां बाक़ी सिंध वासियुनि खे उहो ॿुधाए रहिया आहिनि त सिंध जे साह ते थींदड़ धाड़े ख़िलाफ़ हाणे ख़ामोशी असांजे ईंदड़ नसलुनि सां थींदड़ दुश्मनी खां घटि न आहे। कारे कोट वारा उहे सिंधु जा सिपाही बग़ैर कंहिं सियासी तंज़ीम चंदे ऐं कंहिं आशीर्वाद जे पंहिंजी जिजल सां थंज मल्हाइण लाइ मैदान ते लही आया आहिनि ऐं यकीन ॼाणो त हिननि मां अक्सरियत वटि ॿनीअ जो वेसो बि न आहे, पर तारीख़ ऐं हुन जे तनाज़ुर मां सारी सिंध के ऊपर यहाँ मौजूद है। इन सबका कहना है कि ये सिंध दुश्मन मंसूबा पॉलिसी जो कैनाल बनाए जा रहे हैं, हम उनको रद्द करते हैं। सिंध में कैनाल नामंजूर। ये सिंध के एक वकील का अब नारा लग चुका है कि सिंध में कैनाल हमें नहीं चाहिए, सिंध के कैनाल नामंजूर है। वकील बिरादरी लाइ उहो त मशहूर हो त हू फ़क़ति पंहिंजे इदारे अंदरि थींदड़ नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ विढ़ंदा आहिनि, पर अॼु उन्हनि हैदराबाद खां मार्च करे सिंधु जे साह ते अॾिजंदड़ केनालनि ख़िलाफ़ अवामी अदालत में वकालतनामो जमा कराए छॾियो आहे। वकील भाइरनि जी सिंध जे केनालनि ख़िलाफ़ वकालत ते सिंध जा सभई सबूत ख़ैन क़द्र जी निगाह सां ॾिसनि था ऐं वकीलनि जे अहिड़े एहतिजाज बैदि सिंध में रहंदड़ हर सिंधी तोड़े नंढियुनि ऐं वॾियुनि मुख़्तलिफ़ खातनि जे मेड़नी ऐं हड़नी तंज़ीमुनि ते उहो फ़र्ज़ु आयद थिए थो त हू बि सिंधु मथां ठहंदड़ केनालनि ख़िलाफ़ अवामी अदालत में अची पंहिंजो मौक़िफ़ एहतिजाज ज़रिए रिकॉर्ड कराइनि, जीअं वकीलनि करायो आहे। छो त शेख हयात चवाणी त सॼो ॾे हिॾातरा करे जे उभा सवें ईद जा चंड उभरी पवनि। सारा